मुंजा बुजुर्ग मुअज़्ज़िज़ीन पिंडाल में वेठल मुंजा भाइरो बुजुर्गो अस्सलाम वालेकुम। ख़बरूं चारूं अवां खे अॻे ई आहिनि, दोस्तनि ॿुधायूं बि आहिनि। ऐं चंद ॻाल्हियूं अवां सां कंदुसि। इलेक्शनूं अॻु में बि थींदियूं रहियूं आहिनि, इलेक्शन हाणे बि थिए पई। इलेक्शन में अव्हांखे फ़र्क़ु ज़रूरु ज़ाहिर नज़र आयो हूंदो त बाबा हाणे इलेक्शन थिए पई। हाणे तव्हां वटि माण्हू मिनथूं करण बि ईंदा, मेड़ खणी बि ईंदा त बाबा असांखे वोट ॾियो। इहा पहिरीं तब्दीली आहे जेका सिंध पालारी इतिहाद जे ठहण खां पोइ अव्हांजे साम्हूं आई आहे त हींअर तव्हां वटि माण्हू मिनथूं पिया वोट करण लाइ। नंबर ॿी ॻाल्हि, हीअ अव्हांजी जेका यूनियन काउंसिल आहे, इन में वधि पालारी आबाद आहे। हींअर असां 3 यूनियन काउंसिल ते उम्मीदवार बीहारिया आहिनि। अलाह जी महिरबानी सां असां जेको चयो आहे उहो हुनखे करे ॾेखारियो आहे। असां हुनखे चयो त बाबा हाणे तो असां सां ज़ुल्म कयो आहे, असीं हाणे तोखे उते ॾुखिया पवंदासीं, असां ॾुखिया पिया आहियूंसि। उहा दुनिया जे साम्हूं नज़र अचे पई। अव्हांजो हाणे फ़र्ज़ु आहे, दीनी फ़र्ज़ु बि आहे, दुनियावी फ़र्ज़ु बि आहे त ज़ुल्म जे ख़िलाफ़ बग़ावत वारे अलम सां गॾु थी बीहो, मज़लूम सां गॾु थी बीहो ऐं इन्हनि जे क़ाइमु कयल इन ज़ुल्म जे निज़ाम खे टोड़ियो। असुल ॻाल्हि इहा आहे त एतिरो अरसो उन्हनि पंहिंजी बादशाहत जेका क़ाइमु रखी, उहा धौंस, धांधली, दबदबो, प्रेशर इन ते रखी आहे। चंद वॾेरा उन्हनि ख़रीद करे माण्हुनि खे ग़ुलाम बनायो आहे, आम माण्हुनि खे। हींअर बि तव्हांजी यूनियन काउंसिल में जेको हुन जो उम्मीदवार आहे, चेयरमैनी जो उम्मीदवार, उहो गुज़िरियल 4-5 साल बि उहो उम्मीदवार, उहो चेयरमैन रहियो आहे। उनखां पुछो त बाबा तो 5 साल गुज़ारिया चेयरमैन जी हैसियत में, तो कहिड़ो कमु कयो? कंहिंखे को हैड पंप ॾिनव, कंहिंखे का सोलर प्लेट ॾिनव, को रोड रस्तो ठारायव, को स्कूल ठारायव? 5 लख रुपया बजट आहे यूनियन काउंसिल जी महीने जी, 60 लख रुपया आहे 12 महीननि जी साल जी, 3 करोड़ रुपया 5 सालनि जी। बाबा पहिरीं हुन 3 करोड़ जो हिसाब ॾियो, उहे तव्हां किथे ख़र्च कया? इहो पुछण जो हक़ बि रखो था। केरु बि अचे थो त बाबा तव्हां 5 साल हो, पहिरीं त हुनजो हिसाब किताब ॾियो त 5 साल में तव्हां कयो छा असांजे लाइ। उन खां पोइ असांखां अॻिले ॿियनि आईंदे लाइ वोट घुरो, पहिरीं असांखे हिसाब ॾियो गुज़िरियल। इहे 3 करोड़ रुपया ई उहे होतार जे बब में, इन्हनि जे हथ में कुझु बि कोन्हे। इन्हनि जे हथ में एतिरो बि कोन्हे जो पंहिंजे घर में सिर बि लॻाराए सघनि। पर भोतार जे बंगले ते जेके माण्हू नौकर थिया वेठा आहिनि न, उन्हनि जूं पघारूं सभु इहे सरकारी इदारनि मां थियूं अचनि। पघार उते ई घणनि, कमु उते कनि। तो रखो अलाह ते, इहो इनकलाब पाण हाणे ॾेखारींदे। तव्हां रुॻो इलेक्शन खटरायो, इहे भोतार जे बंगले ते कमु करण वारो माण्हू हाणे कोन मिलंदो। रुॻो सबुरु कयो। अलाह साईं अव्हांखे उहा हिमत ॾे, उहा ताक़त ॾे। अमी हिकु थियो, पंहिंजी ॿधी ॾेखारियो, पंहिंजी ताक़त ॾेखारियो ऐं उन्हनि खे करे ॾेखारियो। ऐं असां हींअर बि हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कयां त सिंध पालारी इतिहाद जंहिं बुनियाद ते ठहियो, उहो बुनियाद अॼु बि मौजूदु आहे। असीं अॼु बि उते उन सां जहिड़े में आहियूं। केॾी महिल बि को जहिड़ो थी सघे थो, पर इनशाला जहिड़ो थियो त उहा बि तारीख़ हूंदी, खेसि ख़बर पवंदी त जहिड़े तहिड़े सां मुंहुं अटकाइण सवलो कोन को। हेसिताईं हुनखे बदमाशियूं फबियूं आहिनि, हाणे विसारे छॾे त का हुनखे बदमाशी पवंदी।
हाणे इहो ॿुधायूं था त पालारी जागी चुका आहिनि, पालारी हिकु थी चुका आहिनि। अव्हां जो फर्ज़ रुगो इहो आहे त पंहिंजो पाण सुञाणो, पालारी ज़ात खे सुञाणो, पंहिंजे नंगनि खे सुञाणो, पंहिंजे वोट जी क़ीमत कयो, पंहिंजे पालारी इत्तेहाद खे कामयाबु बणायो। इहा ई तव्हांजी कामयाबी, हुननि जे लाइ सियासी मौत थींदी। हिमत कयो। ऐं हिकिड़ी ताज़ी ॻाल्हि थो ॾसांव, उहो ताज़ो हिकिड़ो वॾेरो असांजो टुटी होॾे वियो, असां वटि आयो, पंहिंजो कदु वधाए, क़ीमत वधाए, पोइ वञी होॾे पहुतो। पर उते वटिसि हिकिड़ो ऑफिसर माण्हू वेठो, हुन मूंखां पुछियो अनवर छा पियो करे? हाणे रिटायर वारी ज़िंदगी, हाणे कोशिशि पिया कयूं त भई पंहिंजी बिरादरी खे गॾु कयूं। मूंखे चई इहो जलसो वलसो कंहिं मूं चयो असां कयो। यार मुबारक हुजे नी, कंहिं हिते वञी कंहिं बीठल पाणीअ में पथर उछलायो, ख़ुदा जे वास्ते हाणे इहा ज़मीन न ॾिजोसि। मस हिमत कई अथव। ज़मीन छा, हाणे असीं हुन लाइ कोहिस्तान जी धरती तंग कंदासीं। चवण जो मक़सदु आहे असां वॾे में वॾी बिरादरी आहियूं, पालारी बिरादरी, वॾे में वॾी बिरादरी आहियूं कोहिस्तान जी। असीं हिकु थी बीहूं त जेके असीं चाहियूं कंहिंखे MPA कयूं, जेके चाहियूं कंहिंखे MLA कयूं। सिर्फ़ु ॿियो कुझु न। ही वोट कंहिंसां विढ़ण जी ज़रूरत कान्हे। वोट त तव्हांजी मर्ज़ी जो आहे न, तव्हां पंहिंजे उमेदवार खे सुञाणी वोट ॾियो, बसि। हू पाण ई पंहिंजे मौत मरी वेंदा, तव्हां रुॻो पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कयो। हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि हिते अक्सर चवंदा आहिनि, बाबा हिकिड़े मुल्क मां निकिरी ॿिए मुल्क में वञूं। ऐं हींअर तव्हांखे खुलियो खुलायो थो ॿुधायां त हे न को सरदार अथव, न को भोतार अथव। हे असां जहिड़ो आहे, तॾहिं असां हिनखे गॾु कयो आहे, तॾहिं असीं हिन सां गॾु थिया आहियूं। असां बराबरी जे बुनियाद ते हलंदासीं, न कंहिं वॾेरे जी, न कंहिं भोतार जी, न कंहिं सरदार जो हुकुम मञींदासीं। जहिड़ो पाठ अवींदा कहो असीं था कयूं, तव्हां असांखे कोन था पुॼायो, असीं तव्हांजे चवण ते हलूं। हर को पंहिंजे घरां थो खाए, पर हे जेके ग़ुलामी जूं ज़ंजीरूं आहिनि, हरू भरू डप डेजारे माण्हुनि खे जेको कयो अथनि, उन मां ॿाहिरि निकिरो। केरु तव्हांखे कुझु नथो करे सघे। असांजे पालारियुनि जी हिकिड़ी तारीख़ रही आहे, असां कंहिंजी बि आई कोन मञी आहे। असां पंहिंजी मर्ज़ी सां सॼी उमिरि हलिया आहियूं, सॼी ज़िंदगी आईंदा पंहिंजी मर्ज़ी सां। ऐं हाणे असां अव्हां घणा तणा हिते बुज़ुर्ग ॾिसां पियो, अव्हां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे चुको। हाणे तव्हां पंहिंजे ईंदड़ नसुलनि लाइ सोचियो। हींअर तब्दीली आणियो त तव्हांजो नसुल सुधरे। इंशाअल्लाह ताला अव्हांजी ज़िंदगी में इहा तब्दीली तव्हांखे नज़र ईंदी, इहो इनक़लाब नज़र ईंदो। इहे भोतार धूड़ थींदे तव्हां ॾिसंदो।